हलो हिन भेरे पार्टी खां टिकट पैसनि ते बि विढ़ी वरिती अथमि। यार पुराणो दोस्त आहीं, का सलाह त ॾे। अड़े बाबा तूं त जीअरो आहीं, या पार्टी त हाणे मोलनि खे बि टिकेटूं पई ॾे। यार इन करे त तोखां सलाह पियो पुछां। तूं पुराणो खड़पील आहीं। वज़ीर थियण खां पहिरीं हुएं बि मूं वांगे कंगलो, रातों रात खरबपति थी वें। न छॾे तर में को स्कूल, न अस्पताल, न सरकारी को प्लाट, न रोड, न रस्तो, लोह सीमट पत्थर भितर असुल हर शइ गिड़काए वएं। हाणे मूंखे बि का सलाह ॾे जो वोटनि में बि खटियां ऐं खरबपति बि रातों रात थियां। बाबा असां माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिण में डिग्रियूं वठियूं वेठा आहियूं। सो तूं पहिरियों इहो सिख त अॿोझनि खे सलेमानी टोपियूं कीअं पाराइजनि। यार तॾहिं त पुछां पियो न, छॾ पकाई ॾे का सलाह है। अड़े भूक, असां वोटनि वारनि ॾींहंनि में लंगर आम जाम करे छॾींदा आहियूं। भत जूं देगियूं, ॻाढ़ा शरबत, थधा पाणी, कूड़ियूं तकरीरूं। त मूंखे हिन भेरे कामयाबु करियो त तव्हांजा समूरा मसइला हल कंदुसि। माण्हू असुल ईअं भॻा ईंदई जीअं बुखियो कुकुड़ दाणे ते, के शरबतनि ते त के पैसनि ते। माण्हू पिया ख़रीद कंदा आहियूं। जेको न विकामजंदो त पोइ वरी पादर जो वसकारो। वाह जी ॻाल्हि ॿुधाई एमएनए साहब। पोइ भला वोट खटण खां पोइ वरी के तक में कम बि कराइणा पवंदा छा? न चरियाण कम वरी कहिड़ा। बाबा वोट खणी वज़ारतूं वठी 2-3 शादियूं करे माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे खाता फेराए मुखालिफ़नि खे माराए वञी ठठ सां 5 ई साल इस्लामाबाद या कराची में ऐशूं कंदासीं। ही क़ौम आहे अणपढ़ियल। सो पोइ भले पिया 5 ई साल दाहूं ऐं कूकूं कनि, पिया पाण खे बाहियूं ॾियनि, वतन बचा खपाईंदा ऐं बुखूं काटींदा। को मारे वञनि, को खंभे वञनि, पाण न कॾहिं कंहिंसां मिलंदासीं, न कंहिंजी ॿुधंदासीं। वरी वापसि तॾहिं तक में वरंदासीं जॾहिं 5 सालनि खां पोइ वरी वोट अचनि। वोट जो सही इस्तेमाल, दुरुस्त अॻवान, महफ़ूज़ मुस्तक़बिल।